तोखे त घर में वेहण कोन आयो, पर तुझी मां खे बि वेहण कोन आयो। हितां खां भॼिया कोरट में, वरी उतां मोटाण जी कईसीं त सिधो सजावल ॾेई वई आहे। हाणे तूं ई ॿुधा, छा तुंहिंजी मां खे ज़िंदा छॾियूं? जेकॾहिं अमां सजावट आहे त नवाब हुनजो कुझु बि कोन बिगाड़े सघंदो। सजावट त तो बि पनाह वती हुई, ऐं तो बि इहो सोचो त मां हाणे हिते कॾहिं बि कोन मोटंदसि। पोइ छा थियो? जेकॾहिं मां उतां आई हुयसि त पंहिंजे राज़ ऐं ख़ुशी सां आई हुयसि। नवाब खान जे ज़ोर जे करे मूंखे वापसि न कयो हुयो। पर तुंहिंजी मां खे लिड़ीअ में हथ विझी साईं हिते वठी ईंदो। जेकॾहिं मां तव्हांजा ज़ुल्म बर्दाश्त कयां थी न त यादि रख ऐं सम्झी वञ, अमां बि तव्हांजा ज़ुल्म बर्दाश्त करे वेंदी। सुधरण जी ॻाल्हि त असुल न कजां, बाक़ी ज़ुल्म सहण जी ॻाल्हि उहा तोसां बार बार वेही कजां। छा थियो अथई मई? शामे ख़राब आहियूं असां? इन ॻाल्हि कंदे तोखे शर्म नथो थिए? चई थी त असां छा में ख़राब आहियूं? मां फ़ख्र सां इहा ॻाल्हि चवंदसि त मां ख़राब न आहियां। जेकॾहिं मां नवाब खान सां ज़िंदगी नथी गुज़ारणु चाहियां त नवाब खान पोइ मूंखे तलाक छो नथो ॾे? अलाए केतिरियूं तलाकूं थी चुकियूं आहिनि। जेकॾहिं मुंहिंजी बि तलाक थी त इन में काई वॾी ॻाल्हि कान्हे। साईं नवाब खान त तोखे तलाक कॾहिं बि कोन ॾींदो, छो त तूं उन जो ज़िद बणिजी वई आहीं। जे ॻाल्हि घणी बि थी वई न त ईअं सम्झ तुंहिंजो लाश हुन घर मां ॾींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।